अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। फ्रेंड्स, अॼु असां मायराजो किचन में तव्हांजे लाइ ईद स्पेशल ज़र्दे जी रेसिपी खणी आया आहियूं। सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां घी विझूं था अधु कप, ऐं घी जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां विझूं था नंढा फोटा 5 खां 6 अदद, ऐं लौंग विझूं था 5 खां 6 अदद, खंडु विझूं था 1 कप, ऐं मिक्स कयूं था। हाणे असां विझूं था कुटियल बादामियूं 1/4 कप, कुटियल पिस्ता आहिनि 1/4 कप, कटियल खोपरो आहे 1/4 कप, ऐं किशमिश विझूं था 1/4 कप। हाणे इन्हनि सभिनी ड्राई फ्रूट्स खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते भुञंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते ड्राई फ्रूट्स खे भुॻो आहे। हाणे विझूं था खीर 1 कप ऐं मिक्स कयूं था। मिक्स करण खां पोइ असां विझूं था उबरियल चांवर 1/2 किलो, ऐं चांवर ऐं खीर खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे चांवरनि खे हल्की बाहि ते पचाईंदासीं जेसि ताईं त पाणी खुश्क थी वञे। जी फ्रेंड्स, चांवर जो पाणी खुश्क थी चुको आहे, ऐं हाणे ॿिए तरफ़ असां हिते 3 अलहदा कप्स में 1/4 कप चांवर विधा आहिनि। 1 कप में असां विझूं था ॻाढ़ो कलर, ऐं ॿिए कप में असां विधो आहे ग्रीन फूड कलर, ऐं 3 कप में असां वटि आहे ऑरेंज कलर। 3 कलर विझण खां पोइ चांवरनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां इहे कलरफुल राइस बि पकल चांवरनि जे मथां विझंदासीं। ऐं कलरफुल चांवर ऐड करण खां पोइ हाणे असां विझूं था मथां अशरफियूं 1 कप, ऐं अशरफियूं विझण खां पोइ माओ विझूं था 1 कप, ऐं हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते दम ते रखण खां पोइ असांजो ईद स्पेशल ज़र्दो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।